नाज़रीन अहम ख़बर सां त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केनाल मंसूबे ते स्टेक होल्डर्स खे एतमाद वठण जो मुतालबो कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जारी कयल वीडियो बयान में चयो त तकरारी मंसूबा शुरू करण बदिरां स्टेक होल्डर्स खे एतमाद में वरितो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ज़बरदस्ती पंहिंजी राय मञण सां नुक़सान थींदो। हुन चयो त पीपल्स पार्टी ज़राअत खे मईशत जे लाइ किरंगी जी हडी जी हैसियत समझे थी। सिंध खे सरसब्ज़ बणाइण वारे मंसूबे जी कामयाबी जा ख्वाहिशमंद आहियूं। संदसि चवणो त हारियुनि खे सरसब्ज़ सिंध ॾियण जा ख्वाहिशमंद आहियूं। अवां खे नाज़रीन अपडेट कंदा हलूं। पीपी चेयरमैन जो चवणु हो त एतमाद में वठण खां सवाइ मंसूबा शुरू कया विया त कालाबाग डैम जहिड़ी हालत थींदी। नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केनाल मंसूबे ते स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण जो मुतालबो कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जारी कयल वीडियो बयान में चयो त तकरारी मंसूबा शुरू करण बदिरां स्टेक होल्डर्स खे एतमाद में वरितो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ज़बरदस्ती पंहिंजी राय मञण सां नुक़सान थींदो। हुन चयो त पीपल्स पार्टी ज़राअत खे मईशत लाइ किरंगी जी हडी जी हैसियत समझे थी। सिंध खे सरसब्ज़ बणाइण वारे मंसूबे जी कामयाबी जा ख्वाहिशमंद आहियूं। संदसि चवणो त हारियुनि खे सरसब्ज़ सिंध ॾियण जा ख्वाहिशमंद आहियूं। पीपी चेयरमैन जो चवणो हो त एतमाद में वठण खां सवाइ मंसूबा शुरू कया विया त कालाबाग जहिड़ी हालत थींदी। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केनाल मंसूबे ते स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण जो मुतालबो कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जारी कयल वीडियो बयान में चयो त तकरारी मंसूबा शुरू करण बदिरां स्टेक होल्डर्स खे एतमाद में वरितो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ज़बरदस्ती पंहिंजी राय मञण सां नुक़सान थींदो। हुन चयो त पीपल्स पार्टी ज़राअत खे मईशत लाइ किरंगी जी हडी जी हैसियत समझे थी। सिंध खे सरसब्ज़ बणाइण वारे मंसूबे जी कामयाबी जा ख्वाहिशमंद आहियूं। संदसि चवणो त हारियुनि खे सरसब्ज़ सिंध ॾियण जा ख्वाहिशमंद आहियूं। पीपी चेयरमैन जो वधीक चवणो हो त एतमाद में वठण खां सवाइ मंसूबा शुरू कया विया त कालाबाग जहिड़ी हालत थींदी। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केनाल मंसूबे ते स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण जो मुतालबो कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जारी कयल वीडियो बयान में चयो त तकरारी मंसूबा शुरू करण बदिरां स्टेक होल्डर्स खे एतमाद में वरितो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ज़बरदस्ती पंहिंजी राय मञण सां नुक़सान थींदो। हुन चयो त पीपल्स पार्टी ज़राअत खे मईशत जे लाइ किरंगी जी हडी जी हैसियत समझे थी। सिंध खे सरसब्ज़ बणाइण वारे मंसूबे जी कामयाबी जा ख्वाहिशमंद आहियूं। संदसि चवणो त हारियुनि खे सरसब्ज़ सिंध ॾियण जा ख्वाहिशमंद आहियूं। पीपी चेयरमैन जो वधीक चवणो त एतमाद में वठण खां सवाइ मंसूबा शुरू कया विया त कालाबाग डैम जहिड़ी हालत थींदी। नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केनाल मंसूबे ते स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण जो मुतालबो कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जारी कयल वीडियो बयान में चयो त तकरारी मंसूबा शुरू करण बदिरां स्टेक होल्डर्स खे एतमाद में वरितो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त ज़बरदस्ती पंहिंजी राय मञण सां नुक़सान थींदो। हुन चयो त पीपल्स पार्टी ज़राअत खे मईशत जे लाइ किरंगी जी हडी जी हैसियत समझे थी। सिंध खे सरसब्ज़ बणाइण वारे मंसूबे जी कामयाबी जा ख्वाहिशमंद आहियूं। संदसि चवणो त हारियुनि खे सरसब्ज़ सिंध ॾियण जा ख्वाहिशमंद आहियूं। पीपी चेयरमैन जो वधीक चवणो त एतमाद में वठण खां सवाइ मंसूबा शुरू कया विया त कालाबाग जहिड़ी हालत थींदी। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केनाल मंसूबे ते स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण जो मुतालबो कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जारी कयल वीडियो बयान में चयो त तकरारी मंसूबा शुरू करण बदिरां स्टेक होल्डर्स खे एतमाद में वरितो वञे ऐं ज़बरदस्ती पंहिंजी राय मञण सां नुक़सान थींदो। हुन चयो त पीपल्स पार्टी ज़राअत खे मईशत जे लाइ किरंगी जी हडी जी हैसियत समझे थी। सिंध खे सरसब्ज़ बणाइण वारे मंसूबे जी कामयाबी जा ख्वाहिशमंद आहियूं। संदसि चवणो त हारियुनि खे सरसब्ज़ सिंध ॾियण जा ख्वाहिशमंद आहियूं। पीपी चेयरमैन जो चवणु हो त एतमाद में वठण खां सवाइ मंसूबा शुरू कया विया त कालाबाग जहिड़ी हालत थींदी। नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केनाल मंसूबे ते स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण जो मुतालबो कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जारी कयल वीडियो बयान में चयो त तकरारी मंसूबा शुरू करण बदिरां स्टेक होल्डर्स खे एतमाद में वरितो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त ज़बरदस्ती पंहिंजी राय मञण सां नुक़सान थींदो।
हुन चयो त पीपल्स पार्टी ज़राअत खे मइशत लाइ करंगी जी हॾी जी हैसियत सम्झे थी। सिंध खे सरसब्ज़ बणाइण वारे मंसूबे जी कामयाबी जा ख़्वाहिशमंद आहियूं। संदसि चवणो त हारियुनि खे सरसब्ज़ सिंध ॾियण जा ख़्वाहिशमंद आहियूं। पीपी चेयरमैन जो चवणु हो त एतमाद में वठण खां सवाइ मंसूबा शुरू कया विया त काला बाग जहिड़ी हालत थींदी। अहम ख़बर अवांखे ॾींदा हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां केनाल मंसूबे ते स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण जो मुतालबो कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जारी कयल वीडियो बयान में चयो त तकरारी मंसूबा शुरू करण बदिरां स्टेक होल्डर्स खे एतमाद में वरितो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ज़बरदस्ती पंहिंजी राय माणण सां नुक़सान थींदो। हुन चयो त पीपल्स पार्टी ज़राअत खे मइशत लाइ करंगी जी हॾी जी हैसियत सम्झे थी। सिंध खे सरसब्ज़ बणाइण वारे मंसूबे जी कामयाबी जा ख़्वाहिशमंद आहियूं। संदसि चवणो त हारियुनि खे सरसब्ज़ सिंध ॾियण जा ख़्वाहिशमंद आहियूं। पीपी चेयरमैन जो चवणु हो त एतमाद में वठण खां सवाइ मंसूबा शुरू कया विया त काला बाग जहिड़ी हालत थींदी। आज मैं एक ऐसा मौजू पे बात करना चाह रहा हूँ जो कि काफ़ी मुतनाज़ा होता जा रहा है, और वो ये तजवीज़ है वफाकी हुकूमत की तरफ से कि 6 और कनाल इंडस रिवर से, सिंधु से निकाला जाए और हमारे जो बैरन इलाके हैं वो इलाके जहाँ काश नहीं होता वहाँ हम इरिगेट भी करे, वहाँ हम कॉर्पोरेट फार्मिंग भी इंट्रोड्यूस करे और हमारा मीशत को फ़ायदा हो। मसला सिर्फ इतना है कि अगर ये कंसेंसस के साथ नहीं किया जाता, अगर सियासी तौर पे जो एतराज़ात हैं, कम्युनिटीज़ हैं, ख़ास तौर पे लोअर अपेरियन इलाके से, सिंध से, बलोचिस्तान के, उनके जो एतराज़ात हैं उनको एड्रेस नहीं किया जाता, तो इस कदम से हम ये पूरा मंसूबा को मुतनाज़ा बनाएंगे। हम अगर इसको सही तरीके से डील नहीं करते तो जैसे कालाबाग डैम का इशू मुतनाज़ा हुआ वैसे ही ये इशू मुतनाज़ा होगा। और पाकिस्तान पीपल्स पार्टी ने हमेशा से अपने आप को एक ऐसा पार्टी समझा है कि हम ज़राई शोबे को बहुत अहमियत देते हैं। हम समझते हैं कि ज़राअत हमारा मईशत का बैकबोन है, और हम भी चाहते हैं कि चाहे वो ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव हो, हमारा अपना ग्रीन सिंध इनिशिएटिव हो, कि वो कामयाब हो। और हमने सुबह सिंध के हवाले से जो मंसूबा सोचा था, अब वो ये कि हम फेज वाइज, फेज 1, फेज 2 में ज़राअत को सपोर्ट करें, कोऑपरेटिव फार्मिंग को इंट्रोड्यूस करें और अपने अवाम को, अपने किसान को फ़ायदा पहुंचा सके, और सुबह सिंध हमारा मीशत में अपना किरदार अदा कर सके, और ग्रीन पाकिस्तान के इनिशिएटिव में अपने अपने हैसियत में कंट्रीब्यूट भी कर सके। हमारा प्लान में ये था कि हमने फेज 1 में वो इलाके जो इस वक्त आबाद है, जो हम इरिगेट करते हैं, जो हम जहाँ हम पानी पहुंचाते हैं, वहाँ हम कोऑपरेटिव कलेक्टिव फार्मिंग को इंट्रोड्यूस करवाना चाहते थे, जिससे सूबाई हुकूमत, और अगर वफाकी हुकूमत हमें मदद करते तो वफाकी हुकूमत की मदद के साथ हम जो छोटे ज़मींदार हैं, जिनका तादाद बड़े ज़मींदार से ज़्यादा है, उनको हम इंकरेज करें कि वो आपस में मिल के बड़े कोऑपरेटिव्स बनाएं, और वो कोऑपरेटिव्स को सूबाई हुकूमत सपोर्ट करते, हम उनको फाइनेंशियली फैसिलिटेट करते, हम उनको बड़े कंपनीज के साथ उनका एंगेजमेंट करवा देते, ताकि वो मिलके ना सिर्फ अपना वो एग्रीकल्चर चला सकें, मगर उनका बार्गेनिंग पावर में इजाफा हो, मिडिल मैन का किरदार खत्म करे, और वो छोटे छोटे जमींदारों को वो फायदा मिले जो बड़े बड़े जमींदारों को दिया जा रहा है। साथ साथ हमने अपना जो फ्लड इरिगेशन का सिलसिला है, जो अब मतलब इंडस वैली सिविलाइजेशन से लेके आज तक हम इसी इरिगेशन सिस्टम या इसी इरिगेशन के तरीका पर रिलाय कर रहे हैं। जो हमारा इरिगेशन निज़ाम है वो कॉलोनियल एरा से ब्रिटिशर्स ने जो इंट्रोड्यूस करवाया, वो दुनिया का शायद सबसे बड़ा इरिगेशन निज़ाम है, या हमारा और रूस का मुकाबला है कि किसका निज़ाम ज्यादा बड़ा है। शायद रूस का सबसे बड़ा इरिगेशन निज़ाम है, उसके बाद पाकिस्तान का इरिगेशन निज़ाम।
مگر یہ جو فلڈ اریگیشن ہے اب موسمی تبدیلی کے دور میں یہ آؤٹ ڈیٹڈ ہو چکا ہے. تو ہم چاہ یہ رہے تھے کہ ہم فیز 1 میں اسمارٹ اریگیشن کی طرف اپنا ٹرانزیشن شروع کریں, جس سے ہم فلڈ اریگیشن کو آہستہ آہستہ چھوڑ کے وہ ماڈرن ٹیکنالوجی استعمال کیا جائے جس سے ہم کم پانی استعمال کریں اور ہمارے کسانوں کو فائدہ پہنچائے. اس طریقے سے ہم چاہ رہے تھے کہ ہم اپنا پانی کا حصہ جو ویسے ہی حصہ قوت کے مطابق ہمیں نہیں دیا جاتا ہے, مگر جتنا بھی پانی ملتا ہے اس کو ہم بہتر استعمال کر کے, اس کو ہم پرزرو کر کے ہم اپنا فیز 1 میں پہلا ان علاقوں میں جہاں اریگیٹ ہوتا ہے, جہاں ہمارا زمین موجود ہے, ہم وہ یہ کوآپریٹو فارمنگ انٹروڈیوس کرتے ہیں. اور فیز 2 میں جو سندھ کے بیرن علاقے ہیں جہاں اس طریقے سے ایگریکلچر نہیں ہوتا, وہاں بھی ہم چاہتے ہیں کہ ہم ایگریکلچر سیکٹر کو سپورٹ کریں. سندھ میں جیسے پارکر کے اور دوسرے ریگستان کے علاقے ہیں, وہاں تو اس طریقے سے فارمنگ تو شاید نہیں ہوتا, مگر اگر ہم جو اسمال رین واٹر ڈیمز کا سلسلہ ہم نے شروع کیا, اس کو ہم واسطلی ایکسپینڈ کرتے, اگر جہاں جہاں آبادیاں ہیں وہاں ہم سویج ٹریٹمنٹ پلانٹس کو استعمال کر کے گرے واٹر پیدا کر کے اس کو ایگریکلچر کے لیے استعمال کیا جائے. اور ساتھ ساتھ جب ہم نے آر او پلانٹس شاید 10 سال پہلے انٹروڈیوس کیا, ماڈرن ٹیکنالوجی ہوگا, نیا آر او پلانٹس لے آیا جائے جس سے ہم عوام کو اور عوام مویشی کو پینے کے پانی وصول کریں, تو ہم ان علاقے کو بھی پانی پہنچا سکتے ہیں. اور جب ہمارا اسمارٹ اریگیشن کا ٹرانزیشن مکمل ہو تو وہ پانی جو باقی علاقے سے بچتے ہیں ان کو بھی ہم اپنے ان علاقوں میں فیز 2 کے علاقوں میں پہنچا کے ان کو اریگیشن کا اسمارٹ اریگیشن پرووائڈ کر سکتے ہیں, تاکہ زرعی شعبے کو فائدہ ہو, تاکہ وہاں بھی کلیکٹیو فارمنگ ہو. اور یہ جہاں تک صوبہ سندھ ہے, ہمارا گرین سندھ انیشیٹو کا سوچ تھا, اور آج بھی ہمارا یہ کوشش ہوگا کہ ہم وفاقی حکومت کو کہ متنازع منصوبے شروع کرنے کے بجائے, جس سے خدشہ یہ ہے کہ ہم اپنے اتنے اچھے انیشیٹوز کو اتنا متنازع بنائیں کہ وہ کالاباغ ڈیم کی طرح متنازع ہو, یہ قدم نہ اٹھائیں. آپ سارے اسٹیک ہولڈرز کو, خاص طور پہ جو لوور ریپیرین اسٹیک ہولڈرز ہیں, ان کو آن بورڈ لے, ان سے کنسنسس بنائیں, اور انشاءاللہ تعالی ہم گرین پاکستان کا منصوبہ, سارے صوبے کے گرین پاکستان منصوبے کو کامیاب بنا سکتے ہیں. اسمارٹ اریگیشن استعمال کر کے, اچھے نیا ٹیکنالوجیز استعمال کر کے, اور یہ جو ہم سب کا معاشی ترقی کا سفر ہے, پاکستان کے کسان ہیں, پاکستان کے زرعی شعبے ہیں, ان کو فائدہ بھی پہنچا سکتے ہیں. اگر آپ زبردستی اپنی جو رائے ہیں وہ پورا ملک پہ انفورس کریں گے تو اس کا منفی اثر ہوگا ہمارا سیاست پہ, ہمارا پولیٹیکل اسٹیبلٹی پہ, ہمارا معیشت پہ, ہمارا وفاق کی ہارمنی پہ. تو یہ پاکستان پیپلز پارٹی کا ریکویسٹ ہے وفاقی حکومت پہ کہ یہ اس فیصلہ پہ غور کرے, اور پاکستان پیپلز پارٹی کا جو اپنا گرین پاکستان کی, گرین سندھ کی پلان تھا, ہم آپ سے وہ شیئر کریں گے. آپ بھی اپنے پوائنٹس ہم سے شیئر کریں, اور ہم سب کا کوشش یہ ہوگا کہ جو ہم مل کے فیصلے کریں اور کنسنسس کے ساتھ آگے بڑھے پاکستان کی فائدہ کے لیے, ہم سب کی فائدہ.